ओम शांति। दीदी मुंहिंजी तारीख़ 6/10/2022। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार जरा भी गफ़लत कई त माया अहिड़ो हप करे वठंदी जो ईश्वर संग सां बि दूर हली वेंदो। हिन करे पंहिंजी संभाल करो, खबरदार रहो। प्रश्न: हिन ईश्वरीय क्लास में वेहण जो क़ाइदो छा आहे? उत्तर आहे, हिन क्लास में उहो ई वेही सघंदो आहे जंहिं बाप खे यथार्थ पहचानियो आहे। हिते वेहण वारनि जी अव्यभिचारी यादि खपे। अगरि हिते वेठे ॿियनि खे यादि कंदा रहंदा त उहो वायुमंडल ख़राब कंदो। इहा ॾाढी वॾी डिससर्विस आहे। इहा हितां जा क़ाइदा ॾाढा कड़ा हुजणा खपनि। कारण तव्हांजी हितां जा क़ाइदा कड़ा हुजण जे कारण तव्हांजी वृद्धि घटि थींदी आहे। प्रश्न आहे, कंहिं हिकु ॻाल्हि सां ॿारनि जी अवस्था जो पतो पइजी वेंदो। उत्तर आहे, हिन रोगी वोगी दुनिया में कॾहिं कोई पेपर ईंदो आहे ऐं रोइण लॻंदा आहिनि त अवस्था पतो पइजी वेंदी आहे। तव्हांखे रोइण जी मना आहे। गीता मुखड़ो ॾिसी वठ प्राणी। ओम शांति। ये कंहिं चयो प्राणी अथवा आत्मा? चईंदा आहिनि न, हिन जा प्राण निकिरी विया। त ये कंहिं चयो प्राणी अथवा आत्मा? त आत्मा निकिरी वई। त प्राण आत्मा खे चईंदा आहिनि, न कि शरीर खे। त बाबा चवनि था कि प्राण आत्मा खे चइबो, न कि शरीर खे। बाप आत्माउनि सां पुछे थो, पाप आत्मा आहियो या पुण्य आत्मा आहियो? हाणे पंहिंजे खे पतित त मंदा ई आहिनि दुनिया में। त बाप चए थो कि पंहिंजी आत्मा खां पुछो कि असां कहिड़ा कहिड़ा पाप कया आहिनि, कॾहिं कया आहिनि। पाप हिन जन्म जा त पतो हूंदो आहे न। पाप आत्मा त सभी आहिनि, परंतु नंबरवार त हूंदा ई आहिनि। त नंबरवार पुण्य आत्मा केरु आहे? नंबर वन पाप आत्मा केरु आहे? त बाबा चए थो, नंबर वन पुण्य आत्मा केरु आहे, नंबर वन पाप आत्मा केरु आहे? प्रश्न था पुछो। भारत पावन हुयो, हाणे पतित आहे। अॼु सभी मनुष्य मात्र माया जा गुलाम थी विया आहिनि। अधु कलाक माया जा गुलाम ठहींदा आहिनि, पोइ माया खे गुलाम ठाहींदा। हाणे त माया खे गुलाम था ठाहिनि, तॾहिं हुननि खे पुण्य आत्मा चइबो। लक्ष्मी नारायण खे भगवान भगवती चइबो आहे। हाणे हू काॾे विया? सत्युग में सिर्फ लक्ष्मी नारायण त न हूंदा, परंतु हुननि जी पूरी डिनाइस्टी हूंदी। हिन समय जे भारत खे पावन चइबो। हुते दैवी गुण वारा मनुष्य आया। चईंदा आहियूं सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण। त पुण्य आत्मा ठहिया आहिनि। पोइ चईंदा आहिनि अहिंसा परमो धर्म। त उहा अहिंसक बि हुया। हिंसा भी 2 प्रकार जी हूंदी आहे। हिंसा माना कंहिंजो घात करणु अर्थात मारण। घात भी 2 प्रकार जा हूंदा आहिनि। हिकु कामकटारी सां मारण, ॿियो थींदो आहे कंहिंखे क्रोध सां मारण। इहे भी हिंसा आहे न। हिन समय सभु पाप आत्मा आहिनि। चईंदा आहिनि मुझ निर्गुण हारे में कोई गुण न आहे। त नंबरवार थी विया न, परंतु पाप आत्मा त जॾहिं बाप ईंदो आहे त बाप खे पहचानणो खपे न। पर हिन समय सभु पाप आत्मा आहिनि। हाणे बाप आयो आहे त बाप खे सभिनि खे पहचाने करे पुण्य आत्मा ठहिणो खपे न। चईंदा आहिनि हे परम पिता परमात्मा, त उन्हनि खे कोई पिता न आहे, उहो सभिनि जो पिता आहे। परम पिता आहे त सभिनि जो पिता आहे, उहो सभिनि जो टीचर भी आहे। परम पिता जो परम धाम में रहण वारो आहे। उनखे कोई बाप न आहे, बाक़ी सभिनि जो बाप हूंदो आहे। ब्रह्मा विष्णु शंकर जो भी बाप आहे। चईंदा आहिनि शिवाय नमः, त बाप थी वियो न, बाप हूंदो न हुनजो। शिवाय नमः, सभु उनखे नमस्ते कंदा आहिनि। त बाप भी बाप थियो न, उहो सभिनि जो। हिन ब्रह्मा विष्णु शंकर देवताए नमः, शिव परमात्माए नमः।
त शिव बाबा के भी परमात्मा के भी कोई नमन करे तो बाप पुनर्जन्म में न ईंदा आहिनि, परंतु वो कल्प में हिक बार जन्म वठंदा आहिनि। चईंदा आहिनि शिव जयंती त शिव जन्म थी वियो न, शिव शास्त्रवादी त न ॼाणदा आहिनि कि शिव कीअं जन्म वठंदो। चईंदा आहिनि शिवरात्रि, रात्रि कहिड़ी? रात्रि में मनुष्य अंधकार वश धक्का खाईंदो रहंदो आहे। पोइ भक्ति मार्ग में भी चईंदा आहिनि गंगा स्नान करो, 4 धर्म जी यात्रा करो, ये करो, त धक्का थिया न। चईंदा आहिनि न चारों तरफ लगाया फेरा त बि तुसां दूर रहियासीं। अञा बि माण्हू भगवान सां मिलिया न आहिनि, भक्ति करनि था भगवान सां मिलण जे लाइ, सोचनि था अलाए काथे मिली वञे, इन करे उन्हनि खे ढूंढनि था। हीअ थी वई रात। कलयुग सत्युग आहे ॾींहुं। सत्युग में सुख हुते परमात्मा खे यादि करण जी दरकार न रहंदी आहे। चईंदा आहिनि दुख में सिमरन सभु करे, त भगत बाप जो सिमरन कंदा आहिनि, साधना कंदा आहिनि त पतित ठहिया न। त पतित भारत खे ई चईंदासीं। शिव जी भारत पावन हुयो, बाक़ी खंड त पतित समय ई स्थापन थी विया न द्वापर खां, त उन्हनि खे पावन पतित न चईंदासीं, भारत खे ई पतित पावन चईंदासीं। अर्थात भारत ई पतित ठहींदो आहे, भारत ई पावन थो ठहे। बाबा चवनि था जॾहिं देवी देवता धर्म हुयो, पवित्र आत्मायूं हुयूं। सत्युग में ॿियो धर्म हूंदो न आहे, बाक़ी ॿिया धर्मनि जी त पतित आत्मायूं आहिनि, उहे सजाए खाई करे परम धाम में रहंदियूं आहिनि, सत्युग में ईंदियूं आहिनि। सत्युग में सुख शांति संपत्ति सभु हुई। हुते आहे ई प्रालप। हिते तव्हां ॿारनि जी हाणे हिकु मथां, हुते हिकु घर में आहिनि, हिते कलयुगी दुनिया में हिकु घर में अनेक मतियूं आहिनि। बाप गणेश खे यादि थो करे त ॿार हनुमान खे, त अनेक मतियूं थी वञे। हिते बाप सां ॿारनि खे वरसो मिलंदो आहे। हिते हिकु बाप जी मथे हलणो आहे, भाउ भेणनि जी मथे बि न हलणो। ईअं त कंहिंजो बि बाबा, ईअं त कंहिंखे बि बाबा चई छॾींदा आहिनि। गांधी जी खे बि बापू जी चईंदा हुया, परंतु सभिनि जो त बाप न आहे न, हीअ त ॿिए जो बापू जी आहे। बाप जी करे असां सभिनि खे जंजीरनि सां छुड़ाए थो। भक्ति जी बि जंजीरियूं आहिनि, इहे सम्झदा थोड़ी आहिनि कि असां पतित आहियूं। पतित पावन, पतितनि खे पावन ठाहिण वारो उहो हिकु बाप आहे। तव्हां हिकु सत्य बाप खे मञदा आहियो। ॿिया सत्संग में वञो त ॿियनि सत्संगनि में वञो त कोई मना न कंदो। हिते त असांखे हिक खे मञणो आहे न, ॿियनि सत्संग में त भले तव्हां ॿियो कंहिंखे बि मञो था। हिते त बिल्कुलु मना कबी आहे। जेसि ताईं बाप खे न ॼाणो तेसि ताईं क्लास में न वेही सघंदा आहियो। छो जी जेसि ताईं यादि न आहे तेसि ताईं लाइक़ु न आहे। ॿियनि सत्संग में त वरी माण्हू होॾे वेंदो आहे, लेकिन ॿियनि जा ज्ञान, ॿियनि जा सत्संग, ॿियनि जी पूजायूं बि कंदो आहे त बुद्धि में त ईंदो न। हिते त बाबा जी रूल्स आहिनि न कि बाबा जा आहियो त बाबा जा ई मञो, बाबा जी श्रीमत ते हलो। हा, बाक़ी दिखावे जे लाइ असांखे गृहस्थी में जेका माण्हू रहंदा आहिनि उहा पूजा आदि सभु करे सघंदा आहिनि, लेकिन बुद्धि में त बाबा जी श्रीमत अनुसार ई हलणो आहे न। बाबा चवनि था कि जेसि ताईं यादि न आहे तेसि ताईं लाइक़ु न आहे, माया नालाइक ठाहे छॾी आहे। चईंदा आहिनि मुझ निर्गुण वारे में कोई गुण न आहे। इहे सभु ॻाईंदा आहिनि न, गोया सभु पतित आहिनि। ब्रह्मा विष्णु शंकर खे बि गारियूं ॾींदा आहिनि। उन्हनि खे उन्हनि जी जहिड़ी दृष्टि आहे ओड़ी सृष्टि ॾेखारणी ॾींदा उन्हनि खे। अगरि हिते कोई वेही करे ॿियनि खे यादि कंदो आहे त व्यभिचारी यादि थी वई, पर यादि पूरी रीति ठहिरदी न आहे। छो जी माया बुद्धि योग तोड़े रही है। पोइ बि बाप तव्हांजो बुद्धि योग, तव्हांखे बुद्धि योग लॻाइण सेखारींदो आहे। अंत में तव्हांजी यादि ठहिरी वेंदी। तॾहिं अंत जे लाइ गायन आहे कि अतीन्द्र सुख पुछणो आहे त गोप गोपिन खां पुछो। ये संस्था इन करे वृद्धि खे न पाईंदी आहे, छो जी हितां जा क़ाइदा ॾाढा कड़ा आहिनि।
जेसिताईं बाप खे न ॼाणनि तेसिताईं क्लास में वेही न सघनि। छो जी हिते अव्यभिचारी यादि खपे। अगर कोई अची करे वेही बि थो त जो सुख जो आनंद जो प्राप्ति बाप खे यादि करे निश्चय करे मुरली ॿुधऊं उन विधि सां जीअं बाबा चए थो उहा अगर असां बाप खे पहचाने करे उन विधि सां न वेहींदासीं ॿुधंदासीं त उहा प्राप्ति न थींदी। तो क्लास में जीअं वेठो न वेठो बराबर है न। तो बाबा चए थो हिते त अव्यभिचारी यादि खपे। कोई सत्संग जो मालिक न ठाहे सघंदो आहे। तव्हां सत्संग जा मालिक बाप द्वारा ठहो था। हाणे त कूड़ खंड आहिनि, चईंदा आहिनि न कूड़ी काया कूड़ी माया। अॼुकल्ह खां ईअं ई हले थो। सम्झो बाप ज्ञान में ईंदो आहे त रचना खे बि पावन ठाहिणो पए न। अगर ॿार पवित्र न ठवनि त कपूर ठहिया। घर में अगर हिकु पवित्र ठहे ॿियो न ठवनि त झगड़ा थी वेंदा। इन करे मनुष्य जो हृदय विधिवरण थींदो आहे। हिते ॿुधंदा आहिनि सुठो सुठो चईंदा आहिनि परंतु पोइ ॿाहिरि विया पोइ ओड़ा जा ओड़ा ठही वेंदा आहिनि। समझदा आहिनि सन्यासी त चईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में रहंदे पवित्र न रही सघंदा आहिनि त असां कीअं रही सघंदा। परंतु हिते त प्रतिज्ञा करणी पवंदी आहे न। ॿार बि चईंदा आहिनि असां पवित्र ठहींदासीं। अॼुकल्ह त असां पुकारियो की सदगति दादा अचो त हाणे उहे आया आहिनि त हाणे उन्हनि जी मञंदो या भला ॿिए कंहिंजी मञंदो। जॾहिं बाबा आया आहिनि असांखे पहचान मिली असांखे सम्झ में अची वियो त समझदारी करणी आहे। बाप चईंदो आहे अगर न मञंदा त सत्संग में कीअं हलंदो। अगर बाप जो ॿार न ठहींदो त कपूर ठहियो उहो ठहरी न सघंदो। उन्हनि जो रहण मुश्किल थी वेंदो। हंस ऐं बगुला थियनि इकट्ठा कीअं रही सघनि। अच्छा काथे स्त्री पवित्र ठहींदी आहे पति पवित्र न ठहे त स्त्री पुकारदी आहे। बाप चईंदो आहे ॿार तव्हांखे सहन करणो पवंदो। अच्छा वञी करे कमु करो बर्तन मांजो रोटी टुकड़ो ई त खपे न। विकार में वञण सां त बर्तन मांजण सुठो आहे न। ॿारनि खे लौकिक बाप बि ऐशलम न ॾींदो। उहो बि चईंदो असां तव्हांजे हथ उहो बि चईंदो असां तव्हांजा हथ ॿधिया आहिनि इन करे ॿधियो आहे विकार में वञण जे लाइ। मतलब बाबा चए थो ॾिसो लौकिक बाप बि ॿार खे घर में न विहारंदो आहे शादी कराए सघंदो आहे न। चईंदो आहे की असां त तव्हांखे होॾे मोकिलियो हुयो भई छो जी त अगर ॿार चए न मां विकार में न वेंदो त पीउ चईंदो मां तोखे शादी कराई इन करे त विकार में त वञणो पवंदो। परंतु पारलौकिक बाप चईंदो आहे दान ॾियो त छुटे ग्रहण। 5 विकारनि जो दान ॾियो त ग्रहण उतरे। चंद्रमा 16 कला संपूर्ण ठही वेंदो। श्री कृष्ण 16 कला संपूर्ण हुयो न हाणे 9 कला आहे। हाणे त सभु पतित आहिनि। चईंदा आहिनि न असां पतित आहियूं त पोइ चओ की असां चईंदा आहिनि न की असां पतित आहियूं पोइ चओ की तव्हां नरकवासी आहियो त बिगड़ी वेंदा। चईंदा आहिनि ख़ुदि देवी देवताउनि जे साम्हूं लेकिन कोई ॿाहिरां वारो चए त बिगड़ी वेंदा। हिन समय यथा राजा तथा प्रजा सभु पतित आहिनि। सत्युग शिष्टाचारी दुनिया। सत्युग में कोई रोईंदो न आहे त तव्हांखे हिते रोइण जो हुकुम न आहे। रोईंदा गोया अवस्था जी कमी आहे। अगर रोईंदा आहियो त अवस्था में कमी आहे। जॾहिं बाप 21 जन्मनि जी बादशाही तो देखो रोइण जी छा दरकार। परंतु वो भुलिजी वेंदा आहिनि ये रोगी दुनिया आहे भोगी दुनिया। सत्युग निरोगी योगी दुनिया आहे। हिते त बाप खे यादि करणो पए। यादि न कंदव त डिस्टर्बिस कंदव छो जी वायुमंडल ख़राब करे छॾंदव न। हिते त सभु पतित आहिनि त पतित खे दान करण सां त पावन ठही न सघो। पतित खे ॾिनो त उहो बि कम पतित जे कम में लाहींदो। हिते त पतितनि खे हिते त पतितनि जो साथ पतितनि सां गॾु आहे। मतिलबु हुननि सां ई व्यवहार थो हले।
हुते त पावन सां पावन आत्माउनि जो व्यवहार, व्यभिचारी अक्षर त बुरो आहे न, फिर भक्ति भी अव्यभिचारी हुई। शिव जी पूजा कंदा हुया, पोइ देवताउनि जी भक्ति शुरू थी, पोइ रजकोणी भक्ति शुरू थी। हाणे त मनुष्यनि जी पूजा कंदा आहिनि, सन्यासियुनि जा चरण धोई करे पींदा आहिनि। मनुष्यनि जी पूजा खे बुत पूजा चइबो। अर्थात पंज तत्वनि जे ठहियल हुए शरीर जी पूजा। सम्झदा कुझु न आहे, तॾहिं त चईंदा आहिनि अंधे जी औलाद अंधो आहे, तव्हां आहियो सजे जी औलाद सजा। त उहा अंधियारे में धक्का खाईंदा रहंदा आहिनि। चईंदा आहिनि गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु शंकर। इट्स एंड रॉन्ग। विष्णु त सतयुग में रहण वारो, उहो त पंहिंजी प्रारब्ध भोगतो आहे। बाक़ी ब्रह्मा गुरु उहो बि तॾहिं जॾहिं हिन तन में बाबा अचे। जेसि ताईं बाप न ईंदो तेसि ताईं इहे बि कंहिं कम जो न आहे। इहे बि त कलयुगी दुनिया जा रीति रस्म जे शास्त्र सभिनि खे सलाह ॾींदा हुया न पहिरियों। हाणे ब्रह्मा बाबा जे शरीर में शिव बाबा आयो त ब्रह्मा बाबा जी बुद्धि में सभु श्रीमत आहे, त बाबा बि असांखे हुन अनुसार श्रीमत ॾींदा। बेहद जो बात थींदो आहे, जो मुंहिंजी श्रीमत ते हलंदा आहिनि उहो मुंहिंजो सपूत ॿार आहे। जीअं गवर्नमेंट ऑर्डिनेंस कढंदी आहे न, ईअं ई पांडा गवर्नमेंट भी ऑर्डिनेंस करती है कि पवित्र ठाओ त पवित्र दुनिया जा मालिक ठही वेंदा। त बाप चईंदो आहे कि देह जे सभु संबंधनि खे भुलिजी करे यादि करो। हिन शरीर सां बुद्धि योग छुड़वाईंदा वञो ऐं आत्मा जी परमात्मा सां सगाई कनि। बाबा चईंदा आहिनि शरीर सां बुद्धि योग छुड़वाए करे आत्मा जी परमात्मा सां सगाई कराईंदा आहिनि। त बाप खे यादि करणो खपे न, शरीर में भी ममत्व न हुजणो खपे। मोह जी हिकु कहानी आहे न, त तव्हांखे बि मोह जी ठहिणो आहे। ये युद्ध जो मैदान आहे। ये युद्ध में जरा भी गफ़लत कई त माया हप करे छॾंदी आहे। चईंदा आहिनि न गज खे ग्राह मगरमच्छ पकड़े छॾियो। कोई अहिड़ी ॻाल्हि न आहे कि गज अर्थात हाथी खे कोई पाणी में वियो ग्राह हुनखे पकड़े वठे। ये हितां जी ॻाल्हि आहे। सुठा सुठा महारथी ॿियनि खे सम्झाईंदा भी आहिनि, सेंटर्स भी संभालंदा आहिनि। अगरि उन्हनि भी जरा गफ़लत कई त माया हप करे छॾंदी आहे। अहिड़ो हप कंदी आहे जो बाप जे संग सां भी बजाए वठे, मतलब बाप जो संग भी छुड़ाए ॾे, पुरानी दुनिया में हली वेंदा आहिनि। हिन करे ॾाढी संभाल रखणी पए। छोजी माया सां बॉक्सिंग आहे न, ऐं बिल्कुलु सम्झण जी ॻाल्हि आहे। सिर्फ़ सत सत कहण चइण जी ॻाल्हि न आहे। सत सत त भक्ति मार्ग में भी कंदा आहिनि कि फलानो नक सां पैदा थियो, इहा भी सत्य आहे। हनुमान पवन सां पैदा थियो, इहो भी सत्य आहे। त हा त सभिनि अंत कंदा आया आहिनि, लेकिन हिते सम्झणो आहे, समझी करे धारण करणो। वो सब भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। हिते त ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि जो धारण करणो आहे। माया सां युद्ध करणी आहे। अगरि बाप जो ठही करे कोई पाप कर्म कयो ऐं त ॿियो ई 100 गुणा दंड मिलंदो। त बाबा ॾाढी ख़बरदार कंदा आहिनि। ॾिसो हाणे त बाप सम्मुख वेही पढ़ाए थो। हाणे ये थोड़ी चईंदसि कि भॻवान, हाणे ये थोड़ी चईंदासीं हे भगवान, असांखे हे भगवान शब्द भी न चइणो। शिव बाबा जो ॿार हिकु ब्रह्मा, वो ब्रह्मास्त्र विष्णु ठहींदा आहिनि। छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी त सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार चंद्रमा समान 16 कला संपूर्ण ठहिण लाइ 5 विकारनि जो दान ॾियणो। दान ॾेई ग्रहण सां मुक्त थियणो। ॿियो आहे बाप जो ठही करे कोई पाप कर्म न करणो। शरीर सां भी ममत्व कढी मोह जी ठहिणो। असांखे हिन शरीर सां भी मोह न रहे।
वरदान पंहिंजी श्रेष्ठ दृष्टि वृत्ति द्वारा सृष्टि जो परिवर्तन करण वाला विश्व जा आधार मूर्त ॿार विश्व जी सर्व आत्माउनि जे आधार मूर्त आहे। तव्हांजी श्रेष्ठ वृत्ति सां विश्व जो वातावरण परिवर्तन थींदो आहे। तव्हांजी पवित्र दृष्टि सां विश्व जी आत्माऊं प्रकृति ॿई पवित्र थींदी आहिनि। तव्हांजी दृष्टि सां सृष्टि बदिले थी। जॾहिं तव्हां बाबा खे यादि करे अगरि पूरी सृष्टि खे ॾिसो न त बाबा जी किरनियूं दूर दूर ताईं वेंदियूं। हिन सां असांजी दृष्टि सां पूरी सृष्टि परिवर्तन थी। जीअं बाबा जॾहिं ईंदा आहिनि अव्यक्त बाप दादा त कीअं चारो तरफ़ ॾिसंदा आहिनि। असांखे बि बाबा खे यादि करे ये चारों तरफ दृष्टि करनी खपे कि पूरे विश्व में बाबा की किरणें पहुंचन तो हर आत्मा ताईं, हर प्रकृति, हर जीवनियन ताईं, त वो पवित्र थींदा वेंदा। तव्हांजी श्रेष्ठ कर्मनि सां श्रेष्ठाचारी दुनिया ठहे थी। अहिड़ी जिम्मेवारी जो ताज पाइण वारा ॿार ई भविष्य जा ताजदारी ठहींदा। स्लोगन आहे न्यारा ऐं अधिकारी थी करे कर्म करो त कोई बि बंधन पंहिंजे बंधन में बांधे न सघंदो। न्यारा ऐं अधिकारी कि मां बाबा सां गॾु बि आहियां ऐं अधिकारी बि आहियां। परमात्मा जो ॿार बाबा जे इन कार्य खे करण जो अधिकारी भी है। इन रीति हर कर्म करो तो कोई भी बंधन पंहिंजे बंधन में बांधी न सकता। अच्छा, ओम शांति।